अवल अलाह अलीम आला आलिम जो धणी। कादर पंहिंजी कुदरत सी कायम आह कदीम। वाली वाहिद वहदहू राज़ रब रहीम। सो सारा सचो धणी चए हमद हकीम। करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। प्यारा साथियों अस्सलाम वालेकुम। जीअं त पाण सभई आगाह आहियूं त सिंध हुकूमत तरफ़ां उस्तादनि जे भर्तियुनि जो ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें जल्द इश्तिहार पिणु जारी कया वेंदा। इन सिलसिले में जिते नौजवाननि टेस्ट जी तैयारी लाइ मुख़्तलिफ़ ग्रुप ठाहे हिक ॿिए सां राब्तनि जो सिलसिलो शुरू कयो आहे, उते असां बि फ़ैसिलो कयो आहे त सोशल मीडिया ते सरगर्म रहंदे यूट्यूब ते बि काराइतो मवाद रखिजे त जीअं उन मां पाण सभई लाभ हासिल करे सघूं। उन मवाद जो इहो पिणु फ़ाइदो थींदो त माण्हू किथे सफ़र में हूंदो त उते बि मवाद ॿुधी सघंदो, सुवालनि जा जवाब यादि करण में आसानी थींदी। इन सिलसिले में मुख़्तलिफ़ वीडियोज़ तरतीब ॾेई रखियूं वेंदियूं। अॼु हुकूमत पारां टेस्ट वठण बाबति कयल फ़ैसिलनि ऐं टेस्ट जी जोड़ियल तरीक़ेकार बाबति अव्हांखे ॿुधाईंदासीं। सिंध हुकूमत पारां प्राइमरी स्कूल टीचर ऐं जूनियर स्कूल टीचर भर्ती करण जे फ़ैसिले बाद टेस्ट IBA वसीले वठण जो फ़ैसिलो कयो वियो। IBA सखर जे टेस्टिंग सर्विस इदारे STS सिंध जे तालीम खाते सां मुआहदे बाद टेस्ट मुनक़िद करण लाइ बाक़ाइदा कमु शुरू करे छॾियो आहे। IBA सखर पारां वरिती वेंदड़ टेस्ट लाइ बाक़ाइदा सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो सिलेबस पिणु पंहिंजी वेबसाइट ते अपलोड कयो वियो आहे त जीअं नौकरी जा ख़्वाहिशमंद टेस्ट लाइ सिलेबस खे ॾिसी तैयारी करे सघनि। प्राइमरी स्कूल टीचर जी भर्ती लाइ 6हें दर्जे खां 8हें दर्जे जे सिलेबस मां टेस्ट वरिती वेंदी ऐं अहिड़ो सिलेबस टेस्टिंग सर्विस जी वेबसाइट ते अपलोड कयो वियो आहे, जॾहिं त JST टीचर्स जी भर्ती लाइ 6हें दर्जे खां 10हें दर्जे जे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जे सिलेबस मां टेस्ट वरिती वेंदी, जेको पिणु वेबसाइट ते अपलोड कयो वियो आहे। ख़्वाहिशमंद उम्मीदवार सिलेबस डाउनलोड करे टेस्ट जी तैयारी करे सघनि था। उस्तादनि जी भर्ती लाइ 100 सुवालनि ते मुश्तमिल MCQs ते ॿधल सुवालनामो हूंदो, जंहिंसां गॾु कारबान कापी पिणु फ़राहम कई वेंदी ऐं टेस्ट खां पोइ आंसर की पिणु वेबसाइट ते अपलोड कई वेंदी त जीअं टेस्ट ॾींदड़ उम्मीदवार पंहिंजा नतीजा फ़ौरी तौरु भेटे सघनि। टेस्ट में हिसो वठंदड़ उम्मीदवार पंहिंजा कागज़ ऐं फारम कंहिं बि कोरियर ज़रिए न मोकिलींदा, पर उहे टेस्ट में हिसो वठण लाइ फारम ऐं कागज़ ऑनलाइन भरींदा ऐं ऑनलाइन फारम जमा थियण खां पोइ उहे बैंक जो 700 रुपयनि जो चालान जमा कराईंदा, जंहिं बाद खेनि वेबसाइट ज़रिए ऑनलाइन स्लिप जारी कई वेंदी। कंहिं बि उम्मीदवार खे फारम भरण या ॿी मालूमात लाइ 24 कलाक हेल्पलाइन डेस्क पिणु क़ाइमु कई पई वञे। सिंध हुकूमत तरफ़ां नौकरी जी मुक़ररु उमिरि सां गॾु 15 सालनि जी रिआयत पिणु ॾिनी वई आहे। 45 सालनि जी उमिरि रखंदड़ उम्मीदवार नौकरी लाइ फारम जमा कराए सघंदा। 100 सुवालनि ते ॿधल जवाबनि मां 55% मार्कूं खणंदड़ उम्मीदवार खे पास तस्वर कयो वेंदो। 100 सुवालनि ते मुश्तमिल सुवालनामो मुख़्तलिफ़ शोबनि में विरहायो वियो आहे, जंहिंमें मैथ, साइंस ऐं ॿिया सब्जेक्ट शामिल आहिनि। हर सेक्शन मां घटि में घटि 45% मार्कूं खणणु लाज़मी क़रार ॾिनो वियो आहे, जॾहिं त मजमूई तौरु 55% मार्कूं खणंदड़ उम्मीदवार पास तस्वर कयो वेंदो। जेकॾहिं को उम्मीदवार मजमूई तौरु 55% खां बि वधीक मार्कूं खणे थो ऐं कंहिं हिक सेक्शन में 45% खां घटि मार्कूं खणे थो त पोइ उहो फ़ेल तस्वर कयो वेंदो।